रमज़ान जूं इबादतूं कीअं क़बूल थियनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रमज़ान जूं इबादतूं कीअं क़बूल थियनि। हिकु क़िस्त हिकु दुआए अत्तार। ए रब्बे करीम, जेको बि हीउ रिसालो रमज़ान जूं इबादतूं कीअं क़बूल थियनि पढ़ी या ॿुधी वठे, उनखे माहे रमज़ान जी बरकतुनि ऐं इबादतुनि जी लज़्ज़त सां माला माल फ़रमाए ऐं उनखे संदसि वालिदैन ऐं ख़ानदान समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जे अर्श जी छांव खां सवाइ ॿी का बि छांव न हूंदी। टिनि क़िस्मनि जा माण्हू उन ॾींहुं अल्लाह पाक जे अर्श जी छांव में हेठि हूंदा। हिकु उहो शख़्स जेको मुंहिंजे उम्मतीअ जी परेशानी दूर करे। ॿ जेको मुंहिंजे सुन्नत खे ज़िंदा करे। टे जेको मूं ते कसरत सां दुरूद शरीफ पढ़े। वो सलामत रहा क़यामत में, पढ़ लिए जिसने दिल से चार सलाम। मेरे प्यारे पे मेरे आका पर मेरी जानिब से लाख बार सलाम। मेरी बिगड़ी बनाने वाले पर भेज ए मेरे किरदगार सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ए आशिक़ाने रमज़ान, कुझु ॾींहं अॻु जी ई त ॻाल्हि आहे त माहे रमज़ान मुबारक जे अचण जो पुरकैफ़ आवाज़ गूंजियो हो, पर अफ़सोस ॾिसंदे ई ॾिसंदे रमज़ान मुबारक जो रहमतुनि भरियो ऐं प्यारो महीनो मोकिलाए वियो। अल्लाह पाक असांखे हिन मुबारक महीने जी हक़ीक़ी महबत नसीब फ़रमाए ऐं हिन मुबारक महीने में असांखां जेके बि अधूरियूं इबादतूं थियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजी रहमत सां क़बूल फ़रमाए ऐं इबादतुनि में थींदड़ कोताहियुनि खे मुआफ़ फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाय तड़पाए रमज़ान हलियो वियो। ए आशिक़ाने रसूल, रमज़ान मुबारक जे बरकतुनि जी बि छा ॻाल्हि कजे। हिन मुक़दस महीने जे अचण खां पहिरियां ई घरनि में तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। हिन मुबारक महीने जो हिकु पंहिंजो ई मज़ो ऐं सुरूर हूंदो आहे जेको ॿियनि ॾींहंनि में नाहे हूंदो। जीअं ई रमज़ान मुबारक जो चंड नज़र ईंदो आहे त दिलि जी हिकु अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी आहे, जंहिंजे करे इंसानु पाण मुरादो इबादत ॾांहुं माइल थी वेंदो आहे ऐं मस्जिदुनि ॾांहुं अचणु लॻंदो आहे। पर जीअं ई ईद जो चंड नज़र ईंदो आहे त रमज़ान मुबारक जे आशिक़ जे दिलि ग़म में ॿुॾी वेंदी आहे। मस्जिदूं ख़ाली थी वेंदियूं आहिनि। दीन जो दर्द रखंदड़ खे मस्जिदुनि जी वीरानी तड़पाए रखंदी आहे। ॼण त रमज़ान मुबारक जे वञण ते फ़ज़ाऊं बि ग़मगीन ऐं हवाऊं बि सोगवार थी वेंदियूं आहिनि। ही हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा जज़्बात फीलिंग्स हूंदा आहिनि। कंहिंखे ग़म एतिरो हूंदो आहे जो उनखे बिल्कुलु चैन नाहे ईंदो, जीअं कंहिं वेझे अज़ीज़ जे लाॾाणे ते चैन नाहे ईंदो। अहिड़ी ई कैफ़ियत कुझु ख़ुशनसीबनि जी रमज़ान मुबारक जे रुख़्स थियण ते हूंदी आहे। हाय अफ़सोस, रमज़ान जो बाबरकत ऐं निहायत अज़मत व शान वारो महीनो असांखां रुख़्स थी वियो। इहो सभु कुझु हलियो वियो जेको रमज़ान जे करे असांखे नसीब थियो हो। मुसरत से सीना मदीना बना था, मज़ा खूब रमज़ान में आ रहा था। परे रंजो अलम का अंधेरा हुआ था, मज़ा खूब रमज़ान में आ रहा था। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। रमज़ान मुबारक जी यादि जो अनोखो अंदाज़। अॻे माण्हू रमज़ान मुबारक खे ईअं यादि रखंदा हुआ जो रमज़ान शरीफ़ अचण खां 6 महीना पहिरियां अल्लाह पाक खां रमज़ान शरीफ़ माणण जूं दुआऊं घुरंदा रहंदा हुआ ऐं पोइ रमज़ान शरीफ़ जे हली वञण खां पोइ 6 महीननि ताईं हिन मुबारक महीने में कयल इबादतुनि जी क़बूलियत जूं दुआऊं घुरंदा रहंदा हुआ। अल्हम्दुलिल्लाह, असांखे बि सॼो साल रमज़ान मुबारक जो इंतज़ारु रहंदो आहे। बल्कि कुझु ख़ुशनसीब त सॼो साल ई हीअ दुआ घुरंदा रहंदा आहिनि, अल्लाहुम्मा बल्लिग़ना रमज़ान बिसिहतिन व आफ़ियह। याने अल्लाहुम्मा बल्लिग़ना रमज़ान बिसिहतिन व आफ़ियह, याने ए अल्लाह पाक असांखे सिहत ऐं आफ़ियत सां रमज़ान जे महीने सां मिलाए छॾ। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रमज़ानुल करीम सां अमीर अहले सुन्नत जो इज़हार महब्बत। अल्हम्दुलिल्लाह,
ही मूं ते अल्लाह पाक जी नेमत, अल्लाह पाक जी रहमत ऐं अल्लाह पाक जो करम आहे जो मूंखे अॼु खां न पर नंढपण खां रमज़ान शरीफ़ सां प्यार आहे। जॾहिं खां होश संभालियो आहे रमज़ान मूंखे सुठो लॻंदो आहे। ख़ुदा जो कसम रमज़ान रहमत जो दरिया आहे। मां इंतज़ारु करे रहियो हुयुसि त रमज़ान अची वञे। जॾहिं रमज़ान आयो त हाणे मां रहमत जे दरिया में अची वियुसि। अल्हम्दुलिल्लाह, साह में साह अची वियो। जब भी आता है रमज़ान जान में आ जाती है जान, खूब है रमज़ान की भी शान, इसमें उतरा है क़ुरआन। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। रमज़ान मुबारक खे यादि रखण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा। काश अल्लाह पाक असांखे ग़म रमज़ान नसीब फ़रमाए। अहिड़ो करम थी वञे जो असां सॼो साल ई रमज़ान मुबारक खे यादि रखूं। उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा थी सघनि था। मिसाल तौरु हिकु ख़ासि डायरी बणाए रखो जंहिंमें रमज़ान जे अचण जी तारीख़ ऐं उन जी रुख़्सत थियण जी तारीख़ लिखी सघिजे। ईअं ई उन डायरी में पंहिंजा उहे विर्द ऐं वज़ीफ़ा बि लिखंदा रहो जेके तव्हां रमज़ान शरीफ़ में पढ़ंदा आहियो, ऐं पोइ उन डायरी खे पढ़ी रमज़ान जी यादि ताज़ी कंदा रहो। छो त रमज़ान मुबारक जे कुझु न कुझु यादि त हुजणु घुरिजे। मुंहिंजे खाॿे हथ जी ॿांह ते हिकु ज़ख़्म जो निशान आहे जंहिंखे मां कॾहिं कॾहिं चुमी बि ॾींदो आहियां, इन करे जो मूंखे इहो ज़ख़्म 2015 जे रमज़ान मुबारक में थियो हो। रमज़ान जी यादि देरि ताईं बाक़ी रखण लाइ मुंहिंजो तजुर्बो आहे त हिन मुबारक महीने जे रुख़्सत थियण खां पोइ जेतिरे क़दुरु थी सघे इंसान पंहिंजी ज़बान बंदि रखे, उन ते ख़ामोशीअ जो नालो लॻाए छॾे ऐं रमज़ान करीम जी फ़ज़ीलत खे पंहिंजे ज़हन में यादि करे जिते ॻाल्हाइण जी ज़रूरत हुजे सिर्फ़ु उते ई ॻाल्हाए। अहिड़ी तरह कंदे कंदे आहिस्ते आहिस्ते रमज़ान मुबारक जी यादि में रोअण बि नसीब थी वेंदो इंशा अल्लाहुल करीम। ख़लीफ़ा अमीर अल सुन्नत ऐं रमज़ान करीम जी यादि। हिकु भेरे मुंहिंजे साहबज़ादे याने ख़लीफ़ा अमीर अहल सुन्नत अलहाज उबैद रज़ा अत्तारी मदनी मद्दज़िलुल आली ॿुधायो त मुंहिंजी हीअ आदत आहे ऐं हिन साल बि रमज़ान मुबारक जी यादि ताज़ी रखण लाइ मूं शाबान शरीफ़ जे आख़िरी ॾींहुं ग़ुरूब आफ़्ताब जो वक़्तु पंहिंजी घड़ीअ में बतौर अलार्म लॻाए छॾियो। रोज़ानो जॾहिं उहो वॼंदो आहे त मूंखे रमज़ान मुबारक जी यादि ॾियारींदो आहे। अहिड़ी ई तरह जॾहिं सुबुह बहारा जो वक़्तु वेझो ईंदो आहे तॾहिं बि मां ईअं ई कंदो आहियां। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नफ़िल रोज़नि जी तहरीक। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल रमज़ान शरीफ़ जी यादि खे बाक़ी रखण लाइ दावत इस्लामी जी मजलिस इस्लाह आमाल पारां नफ़िल रोज़नि जी बि तहरीक जारी आहे, जंहिंजूं 3 सूरतूं कैटेगरीज़ आहिनि। हिकु अयामे याने ईद उल फितर, ईद उल अज़हा ऐं 11, 12 ऐं 13 ज़ुल्हिज खां सवाइ सॼो साल रोज़ा रखणु। 2 सूमे दाऊदी याने हिकु ॾींहुं छॾे हिकु ॾींहुं रोज़ो रखणु या पंहिंजी सहूलियत मुताबिक़ महीने में 15 ॾींहं रोज़ा रखणु, पर सूमे दाऊदी वारी फ़ज़ीलत तॾहिं ई मिलंदी जॾहिं हिकु ॾींहुं छॾे हिकु ॾींहुं रोज़ो रखियो वञे। सूमे दाऊदी बाबति अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो, अल्लाह पाक जे वेझो सभ खां वधीक पसंदीदा रोज़ो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो रोज़ो आहे जो हू हिकु ॾींहुं रोज़ो रखंदा हुआ ऐं हिकु ॾींहुं न रखंदा हुआ। बुख़ारी 385/1, 417/3, हदीस 1131, 50-52 ऐं 3 हफ़्ते में घटि हिकु रोज़ो रखणु। बहरहाल पीर शरीफ़ सूमर शरीफ़ जो रोज़ो त सभिनी खे रखणु घुरिजे छो त ही सुन्नत आहे। प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर पीर शरीफ़ सूमर शरीफ़ जो रोज़ो रखंदा हुआ। जॾहिं इन जो सबबु पुछियो वियो त पाण फरमायाऊं, मां हिन ॾींहुं पैदा थियो आहियां। मुस्लिम सफ़ो 455, हदीस 27-47। अहिड़ी तरह ख़मीस जो रोज़ो बि सुन्नत आहे। अल्लाह पाक जा आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर ऐं ख़मीस जो रोज़ो रखणु पसंदि फ़रमाईंदा हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, सूमर ऐं ख़मीस जे ॾींहुं आमाल अल्लाह पाक जी बारगाह में पेश थींदा आहिनि। मूंखे इहो पसंदि आहे त जॾहिं मुंहिंजो अमल पेश थिए त उन वक़्तु मां रोज़े सां हुजां।
तिरमिज़ी 187/2, 186, 187, हदीस 747, 745। तमामु आशिक़ान रसूल खे घुरिजे त रमज़ान करीम जी यादि खे बाक़ी रखण लाइ नफ़िली रोज़नि जी आदत बणाइनि। अल्लाह पाक चाहियो त असां ॿियनि इस्लामी भाइरनि ऐं भेनरुनि खे बि तरग़ीब मिलंदी इंशा अल्लाहुल करीम। नज़र चांद रमज़ान का जिस वक्त आया, हुआ रहमतों का ज़माने पे साया, उफ़क़ पर भी अब्र करम छा गया, मज़ा खूब रमज़ान में आ रहा था। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। रमज़ान खां पोइ बि इबादतूं जारी रखो। ए आशिक़ान रमज़ान, तव्हांखे रमज़ान मुबारक जा रोज़ा रखणु, तरावी पढ़णु ऐं क़ुरान करीम जी तिलावत करणु तमामु घणो मुबारक हुजे। अल्लाह करीम इन्हनि इबादतुनि खे अव्हांजे ऐं अव्हांजे सदक़े मुंहिंजी बेहिसाब बख़्शिश जो ज़रियो बणाए। यादि रखो, जंहिं ख़ुदाए अज़ीम जी तव्हां माह रमज़ान मुबारक में इबादत कई आहे, उहो ई ख़ुदाए रहीम करीम सभिनी महीननि जो बि ख़ालिक़ याने पैदा करण वारो आहे। ए काश असां पंहिंजूं इबादतूं सिर्फ़ु रमज़ान ताईं महदूद रखण बदिरां सॼो साल बल्कि सॼी ज़िंदगी अल्लाह पाक ऐं उन जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत में गुज़ारण जी सआदत माणियूं। रमज़ान मुबारक जे रोज़नि जी क़बूलियत जी निशानी। रमज़ान मुबारक जे रोज़नि खां पोइ नफ़िल रोज़नि जी आदत बणाइणु रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जी क़बूलियत जी निशानी आहे। छो त अल्लाह करीम जॾहिं कंहिं बाने जो नेक अमल क़बूल फ़रमाईंदो आहे त उनखे उन नेकी खां पोइ वधीक नेक कमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो आहे। जीअं कुझु बुज़ुर्गनि फ़रमायो आहे, नेकी जो सवाबु उन नेकी खां पोइ ॿीहर नेकी करणु आहे। तंहिं करे जेको नेक कमु करे ऐं उन खां पोइ वरी नेकी करे त ॿी नेकी पहिरीं नेकी जे क़बूल थियण जी अलामत आहे। जंहिं तरह कंहिं नेक कमु कयो ऐं उन खां पोइ वरी बुराई कई त उहा बुराई उन नेक कम जे रद्द थियण ऐं क़बूल न थियण जी अलामत आहे। रमज़ान खां बाद रोज़ा। हज़रत इमाम शाअबी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, रमज़ान खां पोइ हिकु रोज़ो रखणु मूंखे सॼी उमिरि रोज़ा रखण खां वधीक पसंदि आहे। अल्हम्दुलिल्लाह, केतिरई आशिक़ान रसूल रमज़ान शरीफ़ गुज़री वञण खां पोइ शवाल शरीफ़ में बि रोज़ा रखंदा आहिनि। शवाल जे रोज़नि जी त छा ॻाल्हि कजे। इन हवाले सां 3 फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कजनि था। जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया, पोइ 6 ॾींहं शवाल में रखिया त हू पंहिंजे गुनाहनि मां ईअं निकिरी वेंदो जीअं उन ॾींहुं हो जंहिं ॾींहुं संदसि माउ खेसि ॼणियो हो। मजमू ज़वाइद 425/3 हदीस 5102। नंबर 2, जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया, पोइ उन्हनि खां पोइ 6 ॾींहं शवाल में रखिया त ईअं आहे जीअं ज़माने याने सॼी उमिरि जे लाइ रोज़ो रखियाई। मुस्लिम सफ़ो 456 हदीस 1164। 3, जंहिं ईद उल फितर खां पोइ शवाल जे महीने में 6 रोज़ा रखिया, तंहिं ॼण सॼे साल जा रोज़ा रखिया। छो त जेको हिकु नेकी खणी ईंदो तंहिंखे उन जहिड़ियूं 10 नेकियूं मिलंदियूं। तंहिं करे माह रमज़ान जा रोज़ा रखणु 10 महीननि जे रोज़नि जे बराबरि आहिनि ऐं हिननि 6 ॾींहंनि जे रोज़नि जो सवाबु 2 महीननि जे बराबरि आहे। अहिड़ी रीति ही सॼे साल जा रोज़ा थी विया। सुनन कुबरा लिनसाई 162/163/2 हदीस 2860 2861। बहितर इहो आहे त ही रोज़ा धार रखिया वञनि, जीअं हिकु ॾींहुं छॾे करे हिकु ॾींहुं रखियो वञे, या पूरे महीने में जहिड़ी तरह आसानी थिए। ऐं ईद खां बाद जेकॾहिं 6 ॾींहं लाॻीतो बि रखिया वञनि त को हर्ज न आहे। सिर्फ़ु ईद जे ॾींहुं याने शवाल जी पहिरीं तारीख़ जो रोज़ो नथो रखी सघिजे। बहितरीन नेकी ऐं बदतरीन गुनाह। ए आशिक़ाने रसूल, उहा नेकी केतिरी न सुठी आहे जेका बुराई में मुब्तला थियण खां पोइ कई वञे त उहा नेकी उन बुराई खे मिटाए छॾींदी आहे। इन खां वधीक बहितर इहा उहा नेकी आहे जेका कंहिं नेकी खां पोइ कई वञे, ऐं उहो गुनाह केतिरो न बुरो आहे जेको कंहिं नेकी खां पोइ कयो वञे, जेको उन नेकी खे बर्बादु करे छॾींदो आहे। यादि रखो, तौबह खां पोइ हिकु गुनाह करणु तौबह खां पहिरियां कयल 70 गुनाहनि खां बि वधीक बुरो आहे।
अल्लाह करीम खां मौत ताईं नेकी ते साबित क़दमी जी दुआ घुरंदा रहो ऐं उन खां दिलयुनि जे फिरण ऐं नेकी खां पोइ गुनाह ॾांहुं मोटण खां पनाह घुरो। यक़ीनन अल्लाह पाक जी इताअत जी सआदत खां पोइ उन जी नाफ़रमानी जी लज़्ज़त जी ज़िल्लत तमामु ख़राबु शइ आहे ऐं क़िनाअत याने जेको मिलियो उन ते सब्र करण जी दौलत मिलण खां पोइ लालच जी गुरबत में पवणु तमामु बुरो आहे। नौजवान ऐं पोढ़नि खे नसीहत। ए नौजवानो, जेकॾहिं तव्हां गुनाहनि खे छॾण ते सब्र करे वरितो त ख़्वाहिश नफ़्स जी लज़्ज़त खे छॾण जे बदिले में ईमान जी हलावत याने मिठास तव्हांजे दिलुनि में रखी वेंदी, छो त जंहिं कंहिं शइ खे अल्लाह पाक लाइ छॾे ॾिनो त खेसि उन खां बहितर शइ अता कई वेंदी आहे। हीउ ख़िताब त नौजवाननि लाइ आहे। रहियो पोढ़ो शख़्स त उहो जेकॾहिं रमज़ान मुबारक खां पोइ गुनाह जो आदी थी वञे त हीउ अञा बि वधीक बुरी ऐं क़बीह ॻाल्हि आहे, छो त नौजवान खे त पंहिंजे उमिरि जे आख़िर में तौबह जी कुझु न कुझु उमेद हूंदी आहे। हालांकि तौबह जी उमेद ते गुनाह करण बि सख़्तु ख़तरे वारी ॻाल्हि आहे, छो त मौत ओचितो ऐं जल्दी अची सघे थी। जॾहिं त पोढ़े शख़्स जी सुवारी त उमेदुनि जे समुंड जे किनारे ते पहुची चुकी हूंदी आहे, याने पोढ़ो शख़्स मौत जे बिल्कुलु वेझो पहुची चुको हूंदो आहे ऐं उन जे तरफ़ खां जवानी ॿीहर मोटी नाहे ईंदी त पोइ हू कहिड़ी उमेद ते आहे। हो गया तुझसे खुदा नाराज अगर, कब्र सुन ले आग से जाएगी भर। उम्र में छूटी है गर कोई नमाज, जल्द अदा कर ले तू आ गफलत से बाज। छोड़ दे दाढ़ी मुंडाना है हराम, एक मुट्ठी से घटाना है हराम। कर अता या रब गमे शाहे उमम, भूल जाएं रंजो गम दुनिया के हम। ए मेरी बहनों सदा पर्दा करो, तुम गली कूचों में मत फिरती रहो। या इलाही नेक कर अत्तार को, बख्श दे तू बख्श दे बदकार को। बुरा माण्हू। हज़रत सैयदना बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में अर्ज़ु कयो वियो, हिकु अहिड़ी क़ौम आहे जेका सिर्फ़ु रमज़ान मुबारक में अल्लाह पाक जी इबादत कंदी ऐं रिज़ाए इलाही माणण जी कोशिशि कंदी आहे ऐं रमज़ान मुबारक खां सवाइ ईअं नाहे कंदी। पाण फरमायाऊं, उहा क़ौम त तमामु बुरी आहे जेका ही सम्झे थी त अल्लाह पाक जो हक़ सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ में ई आहे। बेशक नेक बानो त उहो आहे जेको सॼो साल अल्लाह पाक जी इबादत कंदो ऐं उन जी रिज़ा हासिल करण जी कोशिश में लॻो रहंदो आहे। हिकु अहम मसइलो बहार शरीअत में आहे, को शख़्स सिर्फ़ु रमज़ान में नमाज़ पढ़ंदो आहे, बाद में नाहे पढ़ंदो ऐं चवंदो आहे त एतिरो ई काफ़ी आहे या जेतिरी पढ़ी आहे इहा ई वधीक आहे, छो त रमज़ान में हिकु नमाज़ 70 नमाज़ुनि जे बराबरि आहे। ईअं चवणु कुफ़्र आहे, छो त इन मां नमाज जी फ़र्ज़ियत जो इनकार मालूम थिए थो। बहार शरीअत 464/2 हिसो 9। रब्बानी बणिज शाबानी न बणिज। कंहिं हज़रत शेख अबू बकर शिबली रहमतुल्लाही अलैह खां पुछियो त रजब अफ़ज़ल आहे या शाबान? पाण उन शख़्स खे फरमायाऊं, तूं रब्बानी बणिज, शाबानी न बणिज, याने पंहिंजी इबादत खे कंहिं महीने सां ख़ासि न कर, बल्कि हर महीने ऐं हर ॾींहुं पंहिंजे रब जी इबादत ऐं इताअत में मशगूल रहंदो कर। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। इबादत जी तौफ़ीक़ मिलण ते शुक्र जो तरीक़ो। कुझु बुज़ुर्गनि रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं अल्लाह पाक राति जो इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई त उन्हनि उन नेमत जे शुक्राने में ॾींहं जो रोज़ो रखियो त जीअं राति जी इबादत जो शुक्र अदा थी वञे। यादि रखो, उहे नेक अमाल जिन जे ज़रिए बानो रमज़ान मुबारक में अल्लाह पाक जो क़ुर्ब याने वेझड़ाइप हासिल कंदो हो, रमज़ान गुज़रण खां पोइ उन्हनि नेक कमनि जो वक़्तु ख़तमु नाहे थींदो, बल्कि जेसि ताईं बानो ज़िंदा आहे तेसि ताईं उहे नेक कम करण जो वक़्तु उन जे लाइ बाक़ी रहंदो आहे। क़यामत में हसरत थींदी। ए आशिक़ाने रसूल, अल्लाह पाक सां महबत करण वारो नफ़लनि जे ज़रिए पंहिंजे मालिक ऐं मौला जो क़ुर्ब याने वेझड़ाइप माणण खां नाहे थकबो। जंहिं बाने जा लम्हा रब्बे काइनात जे इताअत ऐं फर्मा बरदारी खां ख़ाली हूंदा, बेशक उन नुक़सान खयों। ऐं जंहिंजो को ॾींहुं अल्लाह करीम जी यादि खां गफ़लत में गुज़रियो त क़यामत में उहो ॾींहुं उन जी हसरत जो सबबु बणिबो आहे। हाय अफ़सोस,
उन ते जंहिं अल्लाह पाक जी फर्माबरदारी खां सवाइ घणो वक़्तु ज़ाया करे छॾियो। हाय हसरत उन वक़्त ते जंहिंखे उन शख़्स अल्लाह पाक जे लाइ कया वेंदड़ नेक कमनि खां सवाइ गुज़ारे छॾियो। असांजा बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम रमज़ान मुबारक जे इबादतुनि खे निहायत अहमियत ॾींदा हुआ ऐं उन्हनि खे पंहिंजी बख़्शिश जो ज़रियो सम्झंदा हुआ। जीअं त 80 रमज़ान जा रोज़ा। अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना अता बिन साहिब रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था, असां हज़रत सैयदना अबू अब्दुर्रहमान सुलमी रहमतुल्लाहि अलैहि जे विसाल वक़्तु उन्हनि वटि वियासीं त हुननि फरमायो, यक़ीनन मां पंहिंजे रब्बे करीम खां उम्मीद लगाए वेठो आहियां, बेशक मूं उन जी रिज़ा लाइ 80 रमज़ान जा रोज़ा रखिया आहिनि। गौर करियो त आख़िरी वक़्तु बि ही बुज़ुर्ग अल्लाह पाक जी रहमत खे यादि करे रहिया हुआ ऐं हदीस कुदसी में आहे त अल्लाह पाक फरमाए थो, याने मां पंहिंजे बाने जे गुमान जे वेझो आहियां। मुस्नद अहमद 401/5 हदीस 16:016। ख़ासि तौर ते आख़िरी वक़्त में अल्लाह पाक खां सुठी उम्मीद रखणु घुरिजे। हकीमुल उम्मत हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि लिखनि था, जेकॾहिं बानो मुआफ़ी जी उम्मीद रखंदे मरी वञे त इंशा अल्लाहुल करीम खेसि मुआफ़ी मिलंदी। मिराअतुल मनाजी 59/3। अल्लाह पाक असांखे बि उहा तौफ़ीक़ अता फ़रमाए त जीअं असांखे बि हिन संदसि ज़ात मां हुस्न ज़न जी नेमत नसीब थिए। पर अॼुकल्ह कुझु नादान ही चवंदा आहिनि त असां गुनहगार आहियूं, इन करे असां त जहन्नम में वेंदासीं। अहिड़नि जे लाइ पूरो ख़तरो आहे त संदन ॻाल्हि पूरी थी वञे। इन करे ईअं कॾहिं बि न चवणु घुरिजे। मआज़ल्लाह, गुनाह केतिरा ई हुजनि, जेतोणीकि गुनाह करणु न घुरिजनि, पर जेकॾहिं थी विया हुजनि तॾहिं बि अल्लाह पाक जी रहमत मां मायूस न थियणु घुरिजे ऐं कॾहिं बि ही न चवणु घुरिजे त मूंखे त बसि सज़ा ई मिलंदी, बल्कि अल्लाह पाक जी रहमत मां सुठी उम्मीद रखंदे तौबा करणु घुरिजे ऐं ॼाणी वाणी गुनाह करणु त परे जी ॻाल्हि, बल्कि गुनाह जे वेझो बि न वञणु घुरिजे। सुठियूं नियतूं करे वठो। ए आशिक़ाने रसूल, नियत करे वठो त अॼु खां पोइ मुंहिंजी का बि नमाज़ क़ज़ा न थींदी। अल्लाह पाक जी नाफ़रमानी वारनि कमनि खां बचंदासीं, फिल्मूं ड्रामा न ॾिसंदासीं, गाना बाजा न ॿुधंदासीं, ॾाढ़ी न कूड़ाईंदासीं ऐं न ई हिक मुठ खां घटाईंदासीं। आशिक़ाने रसूल सां गॾु हर महीने 3 ॾींहं काफ़िले में सफ़र कंदासीं। नेक आमाल जे रिसाले जे ज़रिए रोज़ानो पंहिंजे अमलनि जो जाइज़ो वठंदासीं ऐं हर महीने जी पहिरीं तारीख़ ते रिसालो जमा कराईंदासीं। इस्लामी भेनरूं बि नियत कनि त हमेशह शरई पर्दो कंदियूं, पंहिंजूं ठाहियल मजबूरियूं बयान न कंदियूं त असांजे ख़ानदान में केरु पर्दो नाहे कंदो, हिते सख़्ती आहे वग़ैरह। इस्लामी भेनरूं पर्दे खां बचण लाइ अॼुकल्ह जेके मजबूरियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि उहे आख़िरत में कमु न ईंदियूं ऐं न ई अल्लाह पाक जे अज़ाब खां बचाए सघंदियूं। असल मजबूरी उहा आहे जेका आख़िरत में अल्लाह पाक जे अज़ाब खां बचाए ऐं अल्लाह करे त अहिड़ी मजबूरी खां अव्हांजो वासितो ई न पए ऐं अव्हां ख़ुशि दिली सां अल्लाह पाक ऐं उन जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे समूरनि अहकामनि ते अमल कयो। यादि रखो, पर्दो फ़र्ज़ आहे। उन जे अहकामनि जी मालूमात जे लाइ मकतबतुल मदीना जो किताब पर्दे जे बारे में सुवाल जवाब ज़रूरु पढ़ो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।